दोस्तों कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़े इलाइक़े में हिकिड़ो चोर रहंदो हुयो। उन चोर खे हिकिड़ो पुटु थियो जेको बि वॾो जवान थी वियो। उन चोर पंहिंजे पुट खे तलक़ीन कई त पुट तूं बि मूं वांगुरु चोरी कजां ऐं चोर थिजां। चोरीअ में वॾो फ़ाइदो आहे, वॾा वॾा मुख़्तलिफ़ वक़्त ब वक़्तु माल पियो आणींदे पिया खाईंदासीं ऐं रज कंदासीं। चोर पंहिंजे पीउ खे चयो, पुट पंहिंजे पीउ खे चयो त बाबा चोरी करणु मुनासिबु अमल न आहे ऐं मां नथो चाहियां त इज़त ख़राबु थिए या ख़ुदा न ख़्वास्ता सुभाणे कुझु अहिड़ो थिए जंहिंमें असांजी जान खे नुक़सानु थी वञे। पीउ पंहिंजे पुट खे चयो त मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं मां तोखे हिदायत थो कयां ऐं तलक़ीन थो कयां त पंहिंजे पीउ जो चवणु वठि ऐं तूं मुंहिंजे नक्शे क़दम ते हल ऐं जीअं तोखे मां चवां थो तीअं तूं कर। ख़ैर वक़्तु गुज़रंदो रहियो। कुझु ॾींहंनि खां पोइ उहो चोर ॻोठ जे हिकिड़े हारीअ खां वञी ॻऊं वठी आयो। उन नौजवान जे पीउ सम्झो त शायदि ही ॻऊं चोरी करे आयो आहे। ॾाढो ख़ुशि थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ उहा ॻऊं यामी उन हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत बचिड़ो ॾिनो ऐं ॻऊं खीरु ॾियणु लॻी। खीरु सॼी आकाए पीअंदा हुया। ॿार, उहो पुराड़ो नौजवान, उनजी घरवारी ॾाढा थुल्हा मतारा ऐं ख़ुशि थी विया। पर उन नौजवान जो जेको पीउ चोर हुयो, उनजे ज़हन में इहो ख़्यालु हुयो त जेकॾहिं उन हारीअ खे ख़बर पइजी वई त मुंहिंजो पुटु उनजी ॻऊं चोरी करे आयो आहे त पोइ असां बदनाम थी वेंदासीं। हीउ हर वक़्तु उन सोच में फ़िक्र में रहंदो हुयो। उनजे करे हू ॾींहों ॾींहुं वञे पियो कमज़ोर थींदो। हिकु ॾींहुं उन पुटु पंहिंजे पीउ खां पुछियो त बाबा खीर बि पी थो, तुंहिंजी खुराक बि जाम आहे, असां सभु सगा मतारा थी विया आहियूं, आख़िरकार अहिड़ो कहिड़ो राज़ आहे जो तूं ॾींहों ॾींहुं वञी थो कमज़ोर थींदो। पीउ पंहिंजे पुट खे ॿुधायो त बाबा मां सोचां थो त किथे इन हारीअ खे ख़बर न पइजी वञे त ॻऊं तो चोरी कई आहे ऐं किथे असां बदनाम न थी वञूं। उन सोच मूंखे परेशान करे छॾियो आहे। उन ई फ़िक्र में मां वञा थो ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदो। पुट पंहिंजे पीउ खे ॿुधायो त बाबा उन हारीअ खां ॻऊं मां आधियारी वठी आयो आहियां, चोरी न आहियां करे आयो। जेकॾहिं हारीअ खे ख़बर बि पइजी वई त उन जो फ़िक्र करण जी का बि ज़रूरत न आहे। उन चोर पीउ खे अहसासु थियो त वाक़ई चोरी करणु केॾो ख़राबु अमल आहे। सो दोस्तो इहा हक़ीक़त आहे त ज़िंदगीअ में कुझु जेके मज़ा हूंदा आहिनि, जेके आसाइशूं हूंदियूं आहिनि, जेके फ़ाइदा हूंदा आहिनि, उनजे पोयां जेकॾहिं कंहिं ॿिए जो नुक़सानु हूंदो आहे त उहा शइ असांखे बेचैन करे रखंदी आहे। उहा असांजी ज़िंदगीअ मां सुकून ऐं मज़ो कढी छॾंदी आहे। असांजे जिस्म में असांजे रूह में ऐं असांजे ज़हन में तड़प पैदा करे छॾंदी आहे। चोरी हिकिड़ो इंतिहाई घटिया ऐं ख़राबु अमल आहे जेको यकीनन असांखे बेज़ार ऐं परेशान करे छॾे थो। दोस्तो तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो।